الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي असांजो दर्स जेको आहे التأملات القرآنية पहिरियां त सभिनि दोस्तनि खे असीं चऊं था त दुरूद सलाम ज़बान ते सदाईं हुजे छो जो हर मुश्किलात इन में हल थी थो वञे इंशाअल्लाह हबीब खे यादि कंदासीं अल्लाह असांखे यादि कंदो असांजो मुश्किलात हल थी वेंदो हीअ आहे तअम्मुलात القرآنية असांजो जेको दर्स आहे हीअ 211 दर्स आहे ऐं असीं तअम्मुलात छो था कयूं छाजे लाइ था कयूं छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में चए थो अफ़ला यतदब्बरून القرآन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा इहो कहिड़ी सूरत में असांखे चए थो सूरत मुहम्मद 24 आयत चए थो अफ़ला यतदब्बरून छो नथा क़ुरान खे पढ़नि छो नथा सम्झनि छो नथा तदब्बुर कनि छो नथा हिन जे क़ुरान जो यानी तफ़सीर पढ़नि माना पढ़नि ऐं इन में तअम्मुल कनि सम्झंदा ऐं माना सम्झंदा त पोइ इहो इन ते अमल सवलो थींदो पर जे सम्झंदा ई कोन त पोइ केॾांहुं अमल करे सघंदा तंहिंजे करे अॼु असां वटि हिकिड़ी सूरत आहे हिकिड़ी आयत आहे असीं मुख़्तसर करे हिकिड़ी या ॿ आयत आणींदा हुई सूरत तौबा में जेकी 78 आयत आहे ही मुनाफ़िक़नि जे बारनि में आहे त जेॾीमहिल अल्लाह से उन्हनि जी सिफ़त ॿुधाए थो त छा छा चवनि था ऐं पोइ वरी पछाड़ी उन में उन्हनि जी सज़ा बि ॿुधाए थो मुनाफ़िक़नि जी त हीअ आयत पहिरियों पढ़ूं ऐं पोइ इंशाअल्लाह उन तर्जुमो कयूं था अल्लाह ताला चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम الذين يلمزون المتطوعين من المؤمنين في الصدقات والذين لا يجدون إلا جهدهم فيسخرون منهم سخر الله منهم ولهم عذاب أليم अल्लाह साईं चए थो त उहे जेके मोमिन जेके आहिनि अचे नबी करीम खे पंहिंजा जेतिरो अथनि जो नबी करीम निकिरे पियो जंग ते त जा मस्जिद ठाहिण ते हीउ किसो ॿुधायूं था सॼो त के जीअं हींअर किथे बि मस्जिद ठहे थी त को अमीर ईंदो त मूंखां 5 लख वठो 3 लख वठो हिन मस्जिद में यानी हिकिड़ी मदद या सदका जारी आहे ऐं को वरी मिसकीन ईंदो चवंदो यार मूंखे हिकिड़ी ट्रियाली हिकिड़ी मुंहिंजी सिरुनि जी ट्रियाली मूंखां क़बूल कयो या सीमेंट जी बोरी जेतिरी इस्तिताअत आहे के माण्हू जेके सफ़ा न आहे त चवंदो त भाई मुंहिंजो यानी जेतिरो पहुचे 1000-2000 मूंखां वठो हिन मस्जिद में मां शरीक थियां त नबी करीम जे टाइम में बि ईअं हो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾीमहिल जिहाद ते निकिरंदो हो त चवंदो हो त जंहिंखे आहे जिते इस्तिताअत खणी अचे त पोइ के थोरो खणी ईंदा को घणो खणी ईंदा त हीअ उते हीअ मुनाफ़िक़ जेके मदीने में हूंदा उहे ठठोल कंदा त हीअ छा थोरो खणी आया आहिनि हीअ छा थींदो हिन आयत जे नुज़ूल जी जेको सबबु हो त उहो क़िसो असीं ॿुधाईंदो त मुख़्तसर जेको आहे त उन में छा हो त हीअ ख़ुब्सल मुनाफ़िक़ीन जेके इन जी सबबु नुज़ूल आहे त जे सहाबी अब्दुर्रहमान बिन औफ़ अचे पंहिंजो कुझु अधु मिल्कियत पंहिंजी खणी आयो ऐं नबी करीम जे अॻियां रखी त मुनाफ़िक़नि चयो त हा बसि माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ थो करे अधु मिल्कियत खणी आयो शाहूकार आहे त अल्लाह तोखां क़बूल थोरे कंदो हीउ मुनाफ़िक़नि जो चवणु आहे त वरी ॿियो हिकिड़ो सहाबी ग़रीब हो उहो ग़रीब हो सफ़ा उन जो नालो इब्न अबू अक़ील नालो हुओ त उहो जेको फ़क़ीर हो सफ़ा अबू अक़ील अल अंसारी उहो हिकिड़ी बाल्टी कतल जी हुअसि सॼे घर में इहा ई हुनजी मिल्कियत हुई उहा खणी आयो नबी करीम जे अॻियां त या रसूल हीउ मुंहिंजो सदको आहे हीउ मुंहिंजी इस्तिताअत हीअ आहे त वरी बि मुनाफ़िक़नि चयो त ॾिसो अल्लाह साईं खे तुंहिंजे इन बाल्टी कतल जी ज़रूरत आहे त छा कंदी तोखे हींअर मुनाफ़िक़ पंहिंजे पाण में वेही जीअं अॼुकल्ह बि होटलुनि ते या रस्तनि में वेही रहंदा न मुनाफ़िक़ उहो ॻाल्हियूं कंदा जे घणो ॾिए त बि चवंदा त हा बसि पंहिंजे पीउ जी मिल्कियत कान अथई तो तकलीफ़ न कई आहे वरी इहो चवंदा जंहिं वटि न हूंदो थोरो बि ॾींदो चवंदो हा तोखे बि जन्नत खपे हिन थोरे में सो मुनाफ़िक़नि जो इहो तरीक़ो हूंदो आहे सदाईं त ठठोल करणु खिलणु कंहिं ते ऐं कंहिंखां मस्ख़रो करणु त वाह हा तूं रियाकारी थो करीं तूं तॾहिं तूं घणो खणी आए जो घणो खणी ईंदो त बि राज़ी कोन थींदा थोरो खणी ईंदो त के राज़ी कोन थींदा असांखे यादि आहे असां हिकिड़ी मस्जिद पहिरीं मस्जिद ठाहियूं पिया उते पाकिस्तान में हिते हिकिड़ी औरत पढ़ी आई हिकिड़ी सिर खणी आई चई त हीअ मुंहिंजी मस्जिद हिन मस्जिद में हीअ सिर हणो त असां ॾिसी अॼु ताजुब लॻो त ॾिसो माण्हुनि जे दिलि में केतिरो न ख़ैरु आहे हिनखे कुझु न आहे पर ॾिस
वरी बि कुझु खणी आई, सिर ई खणी आई ऐं हिकिड़ो ग़रीब हुजे खीरु खपाईंदो, उहो बि असां सां लंघियो, चए बि तव्हां मस्जिद ठाहियो था, अलाह जो घरु ठाहियो था, त मूंखे का इस्तिताद कान्हे, मूं वटि का पैसा कोन था बचनि, जेको कमायूं था अॼु उहो खाई था छॾियूं, पर मां हर रोज़ु हिन मज़दूरनि जे खीर जो चांहि जेको पीअंदा आहिनि, इहो खीरु मां उन्हनि खे ॾेई वेंदुसि जेसि ताईं कमु ख़तमु थिए। त इहो सॼो मस्जिद जेको 2 महीना 3 महीना हलियो, त इन्हनि खे रोज़ु ॾेई वेंदो अधु सेर खनि खीर जो, त चांहि ठाहींदा। त ॾिसो न, इहो हो इन्हनि जी दिलि में ईमान, पोइ जेको इंसान खे इस्तिताद आहे, पर मुनाफ़िक़नि जो जेको हूंदी आहे उन तरीक़ो, उहो छा हूंदो आहे, न घणे में राज़ी न थोरे में राज़ी, मिड़ेई हुननि खे न हुननि खे ठठोल करणी आहे, खिलणो आहे, कचहरी में वेहंदा चवंदा फलाणो ॾिसे छा खणी आयो, फलाणे खे वरी रियाकारी आहे, फलाणे खे हीअं, जे घणो खणी ईंदो, जीअं अब्दुर्रहमान बिन औफ़ पंहिंजी अधु मिल्कियत खणी आयो, त पोइ उनखे उनखे बि न छॾियो, त चवनि त ॾिस हा रियाकारी थो करे, हा पंहिंजे पीउ जो माल कोन अथसि, घणो अथसि तॾहिं त थो खणे, ईअं बसि शुरू थी वेंदा रुॻो ॻाल्हियुनि में। ऐं जेको अबू अक़ील अंसारी, उहो जेॾीमहिल खणी आयो थोरो हिकिड़ी बाल्टी खजूर, ऐं हुनखे रसूल खे चई मुंहिंजी सॼी मिल्कियत इहा, घर में ॿियो मूंखे कुझु कोन्हे, त वरी चयसि हा तोखे अलाह खे तुंहिंजी बाल्टी जी ज़रूरत आहे, इहा तोखे जन्नत ॾे मोकिलींदी तोखे। इहो साॻियो जेके ठठोल जेके हींअर कनि बि था माण्हू, जेके नबी करीम जेके टेम में कंदा हुआ, त अॼु बि कनि था, पर अॼु खणी मुख़्तलिफ़ तरीक़े सां हूंदा। अॼुकल्ह तव्हां बि ॾिसंदा हूंदव, असीं बि ॾिसूं बि था, त जिथे किथे जेॾीमहिल बि वेहंदा माण्हू कचहरी में, किथे बि वेहंदा त रुॻो इहा हूंदनि, पर फलाणे ॾिठई मुला जेके आहिनि अहिड़ा आहिनि, मौलवी जेके आहिनि अहिड़ा आहिनि, ॾाढ़ियूं एॾियूं सारियूं अथनि, खाइण जा छिता आहिनि, ऐं रुॻो था चंदो कनि, जा अलाए छा छा ॿनियूं वठी छॾनि, घर वठी छॾनि, ज़मीनूं वठी छॾनि, चंदो करे खाई था छॾनि, यानी हुननि खे का शइ वणे कान थी। ऐं इहो हूंदी आहे मुनाफ़िक़ जी सिफ़त। क़ुर में अलाह साईं चए थो हिते, अल्लज़ीन यल्मिज़ून अल-मुतव्विईन मिनल मुमिनीन, मोमिननि खे छॾींदा कोन, ऐं जेके बि ख़ैर जो कम में हथु हूंदनि न, चवंदा हा पक हिन चोरी कई आहे, हिन जे जेके पैसा जेके मिलनि था माण्हुनि मां खाई छॾियईं, ऐं पंहिंजा बंगला वरितईं, पंहिंजूं ॿनियूं ठाहियईं, पंहिंजूं ज़मीनूं वरितईं, तुंहिंजो छा वञे हिन में, अलाह हिसाबु वठंदुसि, भला तूं बि थी ईअं कर, भला चंदो कर, ऐं पिन भला तूं बि कर, पर न, असुलु कंहिंखे नाहे छॾिणो, छो जो इहे हिन शैतान जा हिकिड़ा आफ़ीसर या उन जा सिपाही, ईअं सम्झो शैतान जा हिकिड़ा जेके ही आहिनि न, ही जेके मुनाफ़िक़ ही उन जा शैतान जा साथी आहिनि, ऐं कंहिंखे नाहे छॾिणो, गिला करणी आहे। ऐं ॾिसो गिला जी केॾो न सज़ा आहे इस्लाम में, पर हिते अलाह साईं हुननि खे हिते उघाड़ो करे छॾियो, त जिथे किथे ही रुॻो तव्हांखे ठठोल था कनि, खिलनि था नबी ते, सहाबिन ते, हिननि खे का शइ वणे कान थी, त अलाह साईं हिते हिननि खे चए थो त अल्लज़ीन यल्मिज़ून अल-मुतव्विईन मिनल मुमिनीन, मोमिन जेके बि हूंदा, ग़रीब हूंदा, मिस्कीन हूंदा, या शाहूकार हूंदा, उन्हनि खे छॾिणो न आहे, छिलणो आहे रुॻो ज़ुबान सां। फिस्सदक़ात, जे सदको ॾिननि त वारियाकारी जे लाइ थोरो ॾिए, कहिड़ो हिन खे यानी दिलि सां थो ॾिए। वल्लज़ीन ला यजिदून इल्ला जहदहुम, अलाह साईं चए थो त जेको हुननि खे इस्तिताद आहे उहो ॾियनि था पंहिंजे हथ में, जीअं अबू अक़ील जे घर में जेकी हुई खजूर खणी आयो, जहदहुम फ़यस्ख़रून मिनहुम, अचे हिननि मां ठठोल कंदा, फ़यस्ख़रून सुख़रियत कंदा, हिननि खे न छॾींदा, ठठोल कंदा, त अलाह साईं चए थो सख़िर अल्लाहु मिनहुम, अलाह चए थो त मां हिननि खे सुख़रिया कंदुसि, मां हिननि खे उघाड़ो कंदुसि, अलाह साईं चए थो त मां हिननि खे उघाड़ो कंदुसि, मां हिननि मां ठठोल ठाहींदुसि। मिनहुम वलहुम अज़ाबुन अलीम, ॾिसो न ही ख़तरनाक आयत आहे, चए थो इन्हनि जे लाइ अज़ाब अलीम मूं छॾियो आहे। इन्हनि खे जेके मुनाफ़िक़ आहिनि, जेके रुॻो ॿियो कमु कोन था कनि, न काफ़िरनि सां गॾु आहिनि, न मोमिननि सां गॾु, हिननि जो कमु आहे रुॻो गिला ऐं ॻाल्हाइणु ॿोलाइणु, ऐं ही नंढो आहे, ही वॾो आहे, ही ड्रिघो आहे, ही काणो आहे, हीअं, त इन में ॾिसो न केॾो अलाह साईं हिननि जे लाइ छा चयो, फ़यस्ख़रून मिनहुम सख़िर अल्लाहु मिनहुम, अलाह हिननि जी सुख़रियत कंदो, ऐं अलाह हिननि खे हिसाबु ॾुखियो वठंदो। पोइ अछड़ी आख़िरी आयत में छा चए, वलहुम अज़ाबुन अलीम, ॾिसो हिननि जे लाइ अज़ाब अलीम आहे। छा थी निमाज़ बि पढ़ंदा हूंदा, कलमो बि पढ़ंदा हूंदा, नबी जे पोयां बि निमाज़ पढ़ंदा हूंदा, पर ॾिसो अलाह साईं हिननि खे छा चयो, वलहुम अज़ाबुन अलीम, हिननि जे लाइ अज़ाब वॾो हूंदो। छो, ज़ुबान सां ही कंहिंखे छॾनि कोन था, न जेको आयो वियो सभिनि खे रुॻो बि था हुनखे सुख़रिया कनि, हुननि मां ठठोल कनि। जीअं अॼुकल्ह ॾिसंदा हूंदो तव्हां बि, असीं बि ॾिसूं बि था त भाई फलाणो हाणे मौलवी थियो अथई, हाणे फलाणे हाणे ॾिसो मुल्लो थियो अथई, हाणे ॾाढ़ी रखाराईंदी, हाणे ॾिसो लटा मथे करे थो, कांच मथे थो करे, हाणे ॾिसो 5 ई वक़्तु निमाज़ थो पढ़े, हाणे
जमात तबलीग सां निकितो अथई, इहे सदाईं असां तव्हां ॿुधंदा आहियूं हिननि जूं ॻाल्हियूं। त हीअ मुनाफ़िक़ उन टाइम में बि हुआ, हींअर बि आहिनि, ऐं इन्हनि जो कमु इहो आहे, न ख़ैर सां हूंदा, न ज़ाहिरी काफ़िरनि सां हूंदा, न असां मां हूंदा, असांजे घिटियुनि में वेहंदा, असांजे मस्जिदुनि जे अॻियां वेहंदा, ऐं हिननि जो कमु इहो आहे त असांजी हिमत, असांजी जेके बि कम आहिनि उन्हनि खे घटि करणु, घटि सम्झाइणु ऐं खिलणु ऐं ॻाल्हाइणु, ऐं हीअ रुॻो कचहरी में वेहंदा, ठठोल कंदा, भाउ फलाणो मुलो थियो अथई, हाणे फलाणो भाउ मौलवी थी वियो आहे, हाणे फलाणो भाउ ॾाढी रखराए, या को ॾिसंदे को माण्हू पंहिंजो उनजो पुटु को ॾाढी रखराईंदो त चवंदो भाउ छा लाइ ॾाढी हाणे कूड़ी कोन थो, छा मुलो थींदे छा, ॼण की का यानी मुलप हिकिड़ी वॾी का मुसीबत आहे, या का अहिड़ी शइ आहे। हाणे को दीनदार थो थिए, नबी जी सुन्नत ते थो रखे, या कांच मथे करे पाए थो, यानी थोरी हेठि न हुजे, त चवंदसि भाउ हाणे भाई मुलो थो थिए, अचे ठठोल कंदा। हाणे इहा इन जी सज़ा अलाह वटि तमामु वॾी आहे, छो हीउ जेको दीनदार माण्हू जेके बि आहिनि, मौलवी आहिनि जा दीनदार माण्हू आहिनि, इहे अलाह जे रस्ते ते, अलाह जे राह ते आया आहिनि, तूं उन्हनि खां थो यानी ठठोल करी, उन्हनि ते थो खिली, इहो हिकिड़ो इन जो इंसानु संभाल करे त कहिड़ी शइ जी बि गिला करणु ग़लति आहे, पर जेके माण्हू अलाह जे राह ऐं अलाह जे रस्ते ते हलनि था, उन्हनि जी गिला करणु, उन्हनि जो अलाह बचा कंदो, ऐं उन्हनि जो हिसाब तव्हां खां ॾाढो ॾुखियो अलाह साईं वठंदो। तंहिंजे करे माण्हू एहतियात करे, हीअ अलाह ताला असांखे क़ुर बि असांखे ॿुधाए छॾियो आहे त इन्हनि जो हशर छा थींदो। अलाह साईं आख़िरी में वलहुम अज़ाबुन अलीम। हिते असांखे क़िसो नंढड़ो यादि थो अचे मुख़्तसर अबू बकर सिद्दीक़ जा फ़ज़ाइल ॾिसो। अबू बकर सिद्दीक़ जेॾीमहिल मके में इस्लाम आम थी वियो त बिलाल बिन रबाह नबी जी तबलीग ॿुधी ऐं बिलाल इस्लाम क़बूल कयो, ऐं हुन जे दिलि में रोशनी ज़बान में थी वई त हाणे उन जो जेको मालिक हो उमैया बिन ख़लफ़, उमैया बिन ख़लफ़ जेॾीमहिल ॿुधो त हुनखे वठी ॿधी कुटियईं, मानी पाणी बंदि कयईंसि त हिन जे ज़बान ते हिकिड़ी शइ हूंदी आहे अहदुन अहद, अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिकु आहे। त एतिरे क़दुरु जो ॾिठईं त मके जे शहर में हिते एतिरो अज़ाब न आहे, ॼणो मके खां थोरो पासे ते करे बथा कुरैश जिते आहे, हींअर बि इलाइक़ो आहे, उते गरम इलाइक़ो यानी जबलनि जे विच में सफ़ा टाक रेती गरम, उते खणी वियसि, उते गरम ज़मीन ते हुनखे मझनि जो उन टाइम ते ॿधी, ऐं किला ज़मीन में हाणे पेर हिकिड़े पासे ॿधल, हथ ॿिए पासे ॿधल, ऐं वॾो पथर 4 माण्हू खणी हिन जे सीने ते रखंदा हुआ, त हुनखे चवंदो हो त तूं इस्लाम खे छॾ ऐं दीन खे छॾ, ऐं वरी असांजे लात वल उज़्ज़ा ते असां मोटी अचु। त हू चवंदो हो अहदुन अहद, मूंखे अल्लाह हिकु आहे, अल्लाह हिकु आहे। त अबू बकर सिद्दीक़ हुनजे भरिसां लंघियो, उनखे अचे, हुनखे ॾिठईं त हीउ सड़े बि थो, ऐं हिन जी हेठि मथां बि पथर वॾो रखियो अथनि, ऐं हेठां गरम ज़मीन, त उहो ॾिठईं त बिलाल जी ज़बान ते सिर्फ़ु ॿियो कुझु कोन्हे, अहदुन अहद ज़बान ते आहे। त अबू बकर सिद्दीक़ ॾिठो हिन सां हिनखे ॾाढो अज़ाब बि था ॾियनि, त हिते अबू बकर चुप न रहियो, चयो उमैया बिन ख़लफ़ खे चई अला तत्तक़िल्लाह, अलाह खां कोन थो टिजी हिन मिस्कीन में, हिन ज़ईफ़ खे छो थो एॾो अज़ाब ॾिनई। त हुनखे चई त अंत अफ़सदत फ़अंक़िज़हु मिम्मा तरा, तो त हिनखे ख़राबु कयो, हाणे हिनखे बचाए सघीं त हाणे बचा। त उमैया बिन ख़लफ़ हथ ई हुनखे वधीक अज़ाब ॾियणु शुरू कयो। त हुनखे अबू बकर सिद्दीक़ चयो त भला मूंखे खपाए ॾे, तोखे जे नथो वणे त भला मूंखे खपाए ॾे। हुनखे चई त 9 उक़िया जीअं पैसा थींदा हुआ पर सोन जा पैसा थींदा हुआ, त चईंसि 9 उक़िया ॾे, हिन बिलाल में तूं वठंदे 9 उक़ियनि में। त अबू बकर चयईसि हीअ पैसा अथई, हिनखे छॾ, हिन रसा छोड़ियोसि। त हुन मथां पथर खयोनि, त हिते हुनखे जेॾीमहिल हिन उमैया बिन ख़लफ़ चयो त तूं अहिड़े माण्हू खे तूं ख़रीद कयो 9 उक़िया में, जे हिकिड़े उक़िया में बि चई हा न मां तोखे ॾियां। त अबू बकर सिद्दीक़ हिते छा चयो, चई त तूं चवीं त हिकिड़े उक़िया में, पर वल्लाहु ला अबैत इल्ला अन अदफ़अ फ़ीहि 100 उक़िया, जे न मूंखे अलाह जो कसम आहे, जे न चई हा 100 उक़िया सोन जा मूंखे ॾे त मां हिन में भरियां हा। हीअ हिलियतुल औलिया में ऐं रिजाल हौल रसूल में इहा हदीस क़िसो सॼो आहे त अबू बकर बिलाल खे ॾिस केॾो बचायो ऐं अज़ाब खां बचायो ऐं उनखे आज़ादु कयईं। अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इल्मु पढ़ूं ऐं सम्झूं हिन दीन खे। हादा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।